पाकिस्तान लेवल ते 27 आइनी तरमीम के खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी PTI वत मुस्लिम तहरीक तरफ़ से आइन पाकिस्तान सभई पार्टियों असां गॾु आहियूं। असीं हिन आइन के मञूं ई कोन था। रियासत ॾाढ जी ताक़त के तौर ते इन्हनि खे भुल आहे त असीं पंहिंजा फ़ैसिला वठंदासीं। ज़रदारी भली दलाली करे, भली बूट पॉलिश करे हितां जा जेके हुक्मरान, सिंध जा हुक्मरान, उहे भली पंहिंजो मुंहुं कारो कनि, पर यादि रखनि सिंध यूनाइटेड पार्टी सैयद ज़ैन शाह ऐं उनजा कारकुन ऐं सॼे सिंध जा जेके वकील, नौजवान, शागिर्द कतई तौर बर्दाश्त न कंदा त पाकिस्तान के ऐं सिंध के टोड़ण जी जेका साज़िश कनि था, असीं कतई तौर बर्दाश्त न कंदासीं ऐं इन्हनि खे वाज़े मैसेज था ॾियूं, तव्हांजो भुल आहे। सॼे पाकिस्तान जा माण्हू निकिरंदा ऐं तव्हांजे मुंहं में तओ ऐं कारो कानून जेको तव्हां जेको अदलिया खे यरगमाल करे ऐं सम्झो था त असीं हुक्मरानी कंदासीं, इहो तव्हांजो भुल आहे। असीं तव्हांखे हिन एहतिजाज जे ज़रिए इहो बि चऊं था, नाहक तव्हां इमरान ख़ान खे क़ैद करे रखियो आहे, उनखे फौरन आज़ादु कयो वञे ऐं जेको तव्हां 27 आइनी तरमीम जेको मंज़ूरु कयो आहे उनखे वापसि कयो ऐं हितां जा जेके हुक्मरान मुराद शाह इनखे चऊं था तव्हां MQM खे सहूलियत ॾेई ऐं तव्हां सिंध खे टोड़ण जी जेका साज़िश कयो था, कतई तौर तव्हांखे सिंधी माण्हू बर्दाश्त न कंदा ऐं तव्हांजे घरनि जे अॻियां तवा ऐं जूता टंगींदा ऐं तव्हांखे तव्हांजे जेके पोयरनि उहे पुचा ऐं भूंडा ॾींदा। तव्हां हे कहिड़ो कारो मुंहुं पंहिंजो कयो आहे। असीं चऊं था 27 आइनी तरमीम खे वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जारी ऐं सारी रहंदी।